तो रेड करो लोग नतीजे में सिंध जा पाकिस्तान जा माण्हू प्यार था कनि जेको असांजे लाइ वॾे फ़ख़्रु जी ॻाल्हि आहे ऐं पाण जेको वक़्तु ॿुधाया उहो निभाए विया असीं सभई उन्हनि खे ख़्याल जे अक़ीदत पेश था कयूं ऐं अलाह साईं जी दरगाह में दुआ था कयूं उन्हनि खे आला मुक़ाम मखदूम अमीन फ़हीम अहिड़ा पाइदी सियासतदान बि हुया त उन सां गॾु इल्मियत बि शख़्सियत हुआ खोड़ सारा उनजा हमअसर आहिनि इल्मियत बि शख़्सियतूं जेके साईं ते ॻाल्हाइणु चाहियूं थियूं मगर उन लेवल जी का तक़रीब जेका वसीले मुख़्तलिफ़ थियणु घुरिजे उहा नथी थिए कुझु सालनि हिकिड़ो त करोना हुई ॿ साल खनि ऐं ॿियो वरी हींअर सैलाब में इलाही माण्हू दरबदर थिया आहिनि के गुज़ारे विया आहिनि असां चयो पिए त हाणे सादगीअ सां मल्हायूं इहा तक़रीब इनशाला जल्दी कंदासीं ज़िले में जेको करप्शन जो मामिलो साम्हूं आयो आहे जंहिंमें मखदूम साहिबनि जे हवाले सां छा मामला आहिनि तव्हां ज़ाहिरी MNA बि आहियो ज़िले जी तव्हांजो छा ख़्यालु आहे हिन हवाले सां छा करणु ऐं इन हवाले सां ॿ प्रेस कॉन्फ्रेंसूं करणु चाहियां थो हिकिड़ो त हींअर पिया पाण ऐं ॿीहर ॿी पाऊं रखणु चाहियां थो ऐं आउं चाहियां थो त इंक्वायरी थिए पई ऐं पाण खे इंतज़ारु करणु खपे त अदालत हालिया कहिड़ो फ़ैसिलो थिए यकीननि उन ते सभु मुतफ़िक़ थींदा सो सुठो आहे भले इंक्वायरी थिए माण्हू किरदार कशी कनि था नाला वठी छा उन्हनि जे ख़िलाफ़ु का कानूनी कार्रवाई ज़ाहिरी ॻाल्हि आहे त ड्यू रिस्पेक्ट हर माण्हू जो इज़त नफ़्स हुजे थो त तव्हां सोशल मीडिया ते माण्हू खे गुमराह कयो था या जेके बि आहिनि अञा फ़ैसिलो ई न थियो आहे तव्हां फ़ैसिलो ॿुधायो था त उन ते तव्हांजो छा मौक़िफ़ आहे इहा त हिकिड़ी अफ़सोस जी ॻाल्हि आहे अञा कोर्ट फ़ैसिलो कोन ॾे त ॿिया फ़ैसिला अची वञनि पर अॼु अहिड़े माण्हू जी वरसी आहे अहिड़े वफ़ादार माण्हू जी वरसी आहे मुंहिंजे वालिद साहिब जी वरसी आहे अॼोके ॾींहं ते उन्हनि सभिनी खे माफ़ थो ॾियां ऐं सरवरी जमायत खे बि थो चवां त उहे बि उन्हनि खे माफ़ करे सघनि पंहिंजे दोस्तनि खे पंहिंजे यारनि खे माफ़ करे सघनि छो जो फ़ैसिलो अलाह साईं ते आहे ऐं जो कोर्ट आहे पंहिंजे सभिनी तव्हां छा था ॾिसो सर हीअ जेके ख़ुशूस आहिनि जेके मेगावाट जेके सिलसिलो हले पियो उन में जेके नाला खया विया आहिनि मखदूम हाउस होटल रखंदा उन नालनि जे हिसाब सां ऐं जेका ॻाल्हि ॿोल कई वई आहे मनी लॉन्ड्रिंग जी ॻाल्हि बि थी वई आहे ऐं रक़म निकिरण जी सवाब अरबनि जी रक़म निकिरी आहे जी सर असलम तकड़ कई न करणु खपे मुंहिंजे नज़र में बिल्कुलु न करणु खपे छो जो असांखे पंहिंजे कानून ते यकीन आहे पंहिंजे अदलिया ते यकीन आहे ऐं आउं सम्झां थो अदलिया में जेको फ़ैसिलो ईंदो मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।